नई सदी, कंप्यूटराइज ज़मानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजायो। खबर जी नजर स्पॉन्सर्ड बाय सुप्रीम यूनिवर्सल बियॉन्ड स्पेसेस एंड विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। बेंगलोर ॾखण में त मुंबई ओभर में हिक ॿिए खां 1000 किलोमीटर परे मंज़िल आहे दूर, पर वञणो बि त आहे ज़रूर। वॾा नंढा ऐं ॿार गिनतीअ में लख हज़ार पहिरियों दफ़ो ॾिठो बेंगलोर में सिंधियुनि जो प्यार पार। उते परचम लहराए थी असांजी ॿोली सिंधी। वेझराईअ में सिंधी काउंसिल ऑफ इंडिया उन जे अधिवेशन में रखियो वियो हिकु शानदार कार्यक्रम महादेव जा सगरा या जूअर जा सगरा। सां ॾिसंदासीं मुंबई जे अंधेरी लोखंडवाला इलाके में मल्हायल महादेव जा सगरा। तव्हीं ॾिसो पिया मुंबई जे अंधेरी लोखंडवाला जो इलाको, जिते सिंधी काउंसिल ऑफ इंडिया मुंबई चैप्टर ऐं लोखंडवाला सिंधी पंचायत महिला मंडल जी विनीता नागपाल, वीना डिंगरानी, माला जेठानंदानी, करिश्मा कलानी, भारती आवत रमानी, भारती राजानी, नैना मोटवानी ऐं ॿियनि पारां मल्हायल प्रोग्राम महादेव जा सगरा, जंहिंमें मुख्य रूप सां आयल हुआ मशहूर बिल्डर ऐं सोशल वर्कर ऐं सभिनी जा प्यारा दादा हरीश मिर्चंदानी जी। असांजा भाऊ मिर्चंदानी तमामु वॾी हस्ती आहिनि असांजे लोखंडवाला जी। अहिड़ी तरह होॾां बेंगलोर में भी अध्यक्षा शोभा कालरो जे नेतृत्व में ऐं देख रेख में ॾिसंदासीं महादेव जा सगरा, जंहिंमें सुनीता कालरो, वंदना हसीजा, मधु मोतीराम, बबीता मेंढा, गीता राधिका सचदेव, मधु कटारा ऐं ॿियनि कई शिव जी आराधना। त ॾिसो ही सुहिणो नृत्य। असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ, असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ, 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 असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ, असांजा कारज करण प्रभु पाण आयो आ। शोभा कालरो के मुख्य रूप सां सुहिणो साथ मिलियो। निर्मला वाधवानी, कशिश अबूजा, गीता पंजाबी, महक वरंदानी, खुशबू छाबरिया, डॉली इसरानी ऐं ॿियनि केतिरनि जो। अहिड़ा प्रोग्राम देश विदेश जे सिंधी ॿारनि ऐं नौजवाननि खे ॿोलीअ में केतिरो फ़ाइदो कंदा ख़बर कोन्हे, पर सभ्यता ऐं संस्कृतीअ जो एहसास मिलंदनि ई मिलंदनि। जय झूलेलाल। फटाफट स्पॉन्सर्ड बाय जेट किंग। ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। दी नवजीवन कोऑपरेटिव बैंक लिमिटेड, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर, बी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स, मंगनानी एल्डर्स होम लोनावला, स्वान ग्रुप पुणे,
जीअं पेट जी बुख मिटाए खाधो, उअं ई आत्मा जी बुख मिटाए सिमरन। हुननि जी बख़्शीश सां मिले असांखे मेवा, जे करे कोई सचे दिल सां सेवा। इहा आहे दादा जे मुख जी अखाणी, बदलिंदी असांजी जिंदगानी। साधु वासवानी मिशन पुणे में सिमरन करण खां पोइ श्रद्धालुनि दिया बारे कयो नए साल जो स्वागत ऐं रात जो दादा जे उपदेश खे पूरण करण लाइ रस्ते ते सुम्हियल गरीबन में वंडियो ब्लैंकेट यानी कंबल। दादा ऐं हुननि जे श्रद्धालुनि जी इहा नए तरीक़े जी सेवा ऐं सिमरन खे ॾिसी चवणो ई पवंदो, नए साल जी उमंग ते कयो अहिड़ो सत्संग। यूनिक तरीक़े सां बारी अहिड़ी लाइट जिन सां निहाल थियो अंग अंग, जॾहिं चढ़ियो भक्ति जो रंग। सॼी दुनिया में नए साल जी आजियां हर इंसान पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कई, जंहिंजो हिकु सुहिणो मिसाल आहे सिंगापुर में सिंधत जो शहदाई मशहूर वापारी वाशी चंदी रामानी, जिन सिंगापुर जे माउंट बेटन रोड स्थित सिंधी हाउस जे गुरुद्वारे में नए साल जे अचण ते रखियो हिकु भजन कीर्तन जो कार्यक्रम। हिन धार्मिक मौके ते सिंधु दर्शन जा मीडिया एसोसिएट जकार्ता वासी भी श्री हीरानंदानी पंहिंजी धर्म पत्नी भावना जी सां गुरुद्वारे में नए साल जे सुख शांति लाइ कई प्रार्थना, जंहिंमें भाग वरितो नीलू दलानी, पद्मा वाशी, हरेश गुनानी, गोविंद थलानी, बाब अमरनानी ऐं सेवक दादलानी। ख़बर ते नज़र हुई मनु हीरानंदानी जी। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हालचाल ख़बरुनि में। कलयुग जे दौर में सतयुग जो जोर मचंदो हैदराबाद में भागवत कथा जो शोर। जी हाँ, हैदराबाद जे हीरालाल सिंधु सदन में 21 जनवरी खां 28 जनवरी ताईं थी रहियो आहे आयोजन नमो नारायण श्रीमद भागवत गीता जो, जिन जा कथा रत्न आहिनि सभिनी जा प्यारा दीपक शर्मा राजा महाराज जी। सिंधी ॻाल्हाइण सिंधियुनि जो शानवा, सिंधी ॻाल्हाइण सिंधियुनि जो शान।